जो मैंने वहां के हिकिड़ी ॻाल्हि सुनाया दरिया में न कंहिं माण्हूअ जा पेर लभनि न हिते आयल कंहिं होड़े जो पाछो लॻे जेको बि कमु थियो न उहो सभु हिन पाणीअ जे अंदरि थियो आहे। काका जो मतलब त जानम के केर पानी जे अंदर ही खणी वियो आहे। हाँ सुकीअ तां जेके पेर अचनि पिया न उहे वरी वापसि कोन था वञनि। उनजो मतिलबु त उहे माण्हू ज़ालिब खे दरिया जे अंदरि ई खणी विया आहिनि। हाणे तव्हां पाण नतीजो कढो। बसि मूं ॻाल्हि सम्झी। काका हाणे पक थी त जानम के कंहिं तां अगवा कयो आहे। हाँ अल्लाह रब्बुल इज़्ज़त संदसि हयातीअ जो ख़ैर करे। दरिया में असांजे तड़न ते ही कुझा थी रहियो आहे। ज़बान बंदि थी अदा शुरू थिया। ए पाण जे बीछा कुझु लाइ हलो त हली कंहिंखे दाण को कढी कंहिं वटि हली कहिड़ी दाण को कढींदासीं। पंहिंजा जेके चङा मुड़ुस आहिनि जिन खे पाण दरिया जा धंधा छॾे हली था वोट ॾियूं ही सभु उन्हनि जा ई कम आहिनि। काका तू बिल्कुल सही तो चई। आगे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न जानब के जंहिं तां गायब कयो आहे न उहे साॻिया ई माण्हू आहिनि जिन मूंसां जहिड़ो कयो हो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।